अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 358 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 359 किस्त नंबर 92। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीअ औरत हिन वक़्तु कैमरा में निहारे रही आहे। दरअसल दोस्तों हिननि सभिनी खे डायरेक्टर सम्झाए रहियो हुयो त छा चवणो आहे छा करिणो आहे, त उन वक़्तु कैमरामैन कैमरा ऑन करे छॾी, बाक़ी सभु पंहिंजे सीन में लॻी विया, पर हिन औरत जो ध्यानु कैमरा में ऐं डायरेक्टर में रहिजी वियो। ऐं दोस्तों हिन मिस्टेक खे न डायरेक्टर नोटिस कयो न वरी एडिटर नोटिस कयो, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। ऐं दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे इहो बि कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक हिन औरत जी आहे या डायरेक्टर जी आहे या एडिटर जी आहे। मिस्टेक नंबर 360 किस्त नंबर 92। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरो ते सिज जी रोशनी छिकींदो आहे त जीअं एक्टर जो चहिरो रोशन रही सघे या रोशन ॾिसी सघे कैमरा जी फ्रेम में। दोस्तों उहो अछे कलर जो फॉर्म जेको चहिरो रोशन कंदो आहे दोस्तों उहो हिते कैमरा जी फ्रेम में ही चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ ॾिसो उहो अछे कलर जो फॉर्म जेको चहिरो रोशन कंदो आहे उहो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों ही फॉर्म हिननि खे कैमरा जी फ्रेम मां परे करणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। मिस्टेक नंबर 361 किस्त नंबर 92। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक चुरपुर कंदे नज़र ईंदी कैमरा जी फ्रेम में। दोस्तों हीअ ॾिसो त हिते हीअ कैमरा जी फ्रेम में माइक चुरपुर कंदे नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे माइक मैन जी, त माइक मैन माइक खे कैमरा जी फ्रेम मां परे करे न सघियो, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। ऐं दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 362 किस्त नंबर 92। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते बि माइक जो हिकु नंढिड़ो टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों हिते बि माइक जो नंढिड़ो टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 363 किस्त नंबर 92। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते माइक ज़ाहिर नज़र अची रही आहे कैमरा जी फ्रेम में। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿिए ॾिसो त हिते कैमरा जी फ्रेम में माइक जो नंढिड़ो टुकड़ो ज़ाहिर चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरे कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।